अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलिकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त दादू जे 4th एडिशनल सेशन जज पारां निंगरी सां ज़्यादती केस में 20 साल जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जी 4th एडिशनल सेशन जज जी अदालत निंगरी सां ज़्यादती केस ते जवाबदार खे 20 साल क़ैद ऐं 1 लख रुपया दंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। इन हवाले सां अमल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश कुश्को। उन खां पुछंदासीं त उन्हनि वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल, दादू जी अदालत शागिर्दाणी सां ज़्यादती के केस में जवाबदार के 20 साल कैदी सज़ा जा हुकुम ॿुधाया आहिनि, जॾहिं 1 लख रुपया दंड जो फ़ैसिलो पिणु ॿुधायो वियो आहे। दादू जी 4th एडिशनल काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत पारां जवाबदार राशिद पंवर के 20 साल कैदी सज़ा ऐं 1 लख रुपया दंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। 6 महीना अवल दादू जे ए सेक्शन थाणे जी हद में 5 क्लास जी शागिर्दाणी सहरिश सूमरो सां जवाबदार राशिद पंवर पारां ॾाढाई कई वई हुई। जेको केस जेका मुतासिर निंगरी आहे सहरिश सूमरो, उन जे वालिद जावेद सूमरो जी फ़रियाद ते ए सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो। जेको केस दादू जी अदालत में हलंदड़ हुयो। अदालत पारां अॼु उन केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जवाबदार राशिद पंवर के 20 साल कैदी सज़ा 1 लख रुपया दंड जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जवाबदार के शागिर्दाणी जी केस में अदालत पारां इहो सज़ा ॿुधाइण बाद उनखे सख़्त पुलिस पैरेट जुडिशल लाकअप मुंतक़िल कयो वियो आहे। जितां केस सख़्त पुलिस पैरेट जवाबदार के हैदराबाद सेंट्रल जेल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं ते दादू जी अदालत पारां इहो अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। दादू जे 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत जवाबदार राशिद पंवर के 20 साल कैद ऐं 1 लख रुपया दंड जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। निंगरी सहरिश सूमरो सां जवाबदार पारां ॾाढी कई हुई। जेको केस ए सेक्शन थाणे ते दाख़िल कयल हो। जी।